आहिनि। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ॾह वापसी लाइ दुबई एयरपोर्ट तां जहाज़ में सवार थी वियो। नवाज़ शरीफ़ जो ख़ासि जहाज़ कुझु देरि में उॾाम भरींदो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ॾह वापसी लाइ दुबई एयरपोर्ट पहुची वियो आहे। नवाज़ शरीफ़ जो ख़ासि जहाज़ कुझु देरि में उॾाम भरींदो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अॻूणो नवाज़ शरीफ़ ॾह वापसी लाइ दुबई एयरपोर्ट तां जहाज़ में सवार थी वियो आहे। नवाज़ शरीफ़ जो ख़ासि जहाज़ कुझु देरि में उॾाम भरींदो। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ॾह वापसी लाइ दुबई एयरपोर्ट तां जहाज़ में सवार थी वियो आहे। हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी सदारत हेठि वर्क्स एंड सर्विसिस खाते जो इजलास थियो आहे। चीफ सेक्रेटरी वॾे वज़ीर जो प्रिंसिपल सेक्रेटरी PND चेयरमैन ऐं ॿियनि इजलास में शिरकत कई आहे। सेक्रेटरी वर्क्स एंड सर्विसिस जी तरक़ियाती स्कीमनि में अॻभराई ते इजलास खे ब्रीफिंग ॾिनी आहे। इजलास खे जारी तरक़ियाती मनसूबनि ते क़दमनि ऐं विजन रिपोर्ट बाबति आगाही ॾिनी वई आहे। तरक़ियाती मनसूबनि जे दौरनि बाबति तफ़सील पेश कयो। वॾे वज़ीर इहा हिदायत कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी सदारत हेठि वर्क्स एंड सर्विस खाते जो इजलास थियो आहे। चीफ सेक्रेटरी वॾे वज़ीर जो प्रिंसिपल सेक्रेटरी PND चेयरमैन ऐं ॿियनि इजलास में शिरकत कई आहे। इजलास में ब्रीफिंग ॾिनी वई आहे। सेक्रेटरी वर्क्स एंड सर्विस तरक़ियाती स्कीमनि में अॻभराई ते ब्रीफ कयो आहे। इजलास खे जारी तरक़ियाती मनसूबनि ते ऐं क़दमनि ऐं विजन ते रिपोर्ट पेश कई वई आहे। तरक़ियाती मनसूबनि जे दौरनि बाबति तफ़सीली रिपोर्ट ॾिनी वञे। वॾे वज़ीर इहा हिदायत कई आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे कराची मां आवाज़ न्यूज़ जो चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर। जी गाज़ी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, अॼु सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी सदारत हेठि वर्क्स ऐं सर्विसिस खाते जो इजलास थियो आहे। इजलास में चीफ सेक्रेटरी डॉक्टर फ़ख्र आलम समेत लाॻापियल अमलदार शिरकत कया आहिनि ऐं वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। वर्क्स ऐं सर्विसिस खाते जूं जेके मुख़्तलिफ़ तरक़ियाती स्कीमूं आहिनि सूबे में हलंदड़, उन हवाले सां अॻभराई बाबति ब्रीफिंग वरिती आहे। सिंध जे वॾे वज़ीर इन हवाले सां वॾो खेसि ॿुधायो वियो आहे। तरक़ियाती मनसूबनि ते जेको कमु हले पियो उन जूं विज़िट रिपोर्ट्स आहिनि। अॼु वॾे वज़ीर हिदायत ॾिनी आहे वर्क्स ऐं सर्विसिस खाते खे तरक़ियाती मनसूबनि जो दौरो करे उन जा तफ़सील पेश कया वञनि ऐं वज़ीर आला इहो कयो आहे त बदनामी इनवानी में मुलविस जेके वर्क्स ऐं सर्विसिस खाते में उनसर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ फौरी तौर ते सख़्त महकमानी कार्रवाई कई वञे ऐं हर सूरत में यकीनी बणायो वञे त जेके बि तरक़ियाती कम सिंध में जारी आहिनि उन्हनि में शफ़ाफ़ियत हुजे ऐं उन्हनि जी जेका मॉनिटरिंग ऐं निगरानी आहे उहा थर्ड पार्टी खां कराई वञे। अॼु निगरान वॾे वज़ीर इहे हिदायतूं पिणु ॾिनियूं आहिनि त सिंध में वर्क्स खाते जा जेके मुलाज़िम आहिनि उन जी बायोमेट्रिक वसीले हाज़िरी खे यकीनी बणायो वञे। उन खां अलावा जेके टूल टैक्स उगारी वञे पई उन जी उगारी जे हवाले सां थर्ड पार्टी ऑडिट कराई वञे। जी ठीकु आहे गाज़ी, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।